अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल मुत्तक़ीन फ़ी ज़िलालिन व उयूनिन व फ़वाकिह मिम्मा यश्तहून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो इन्नल मुत्तक़ीन फ़ी ज़िलालिन व उयूनिन व फ़वाकिह मिम्मा यश्तहून। मुत्तक़ी बान्हा क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला जे ख़ुसूसी रहमत जे छांवनि में हूंदा। Ollie Production. उन्हनि छांवनि वटि अल्लाह ताला जे रहमत जा चश्मा हूंदा ऐं मेवा हूंदा। अल्लाह सी फरमाए थो जंहिं शइ जी चाहत कंदा, घुर कंदा, तमन्ना कंदा, उहा उनखे अता थींदी। इन जो वास्तो ऐं ताल्लुक़ क़यामत जे ॾिहाड़े सां आहे। इहे नेमतूं रब करीम पंहिंजे मुत्तक़ी बाननि खे क़यामत जे ॾिहाड़े अता फरमाईंदो। तव्हांजो असांजो सभिनि जो ईमान ऐं अक़ीदो आहे त हिन दुनिया जी हयाती गुज़ारे मुक़रर ॾिहाड़ा पूरा करे मरणो आहे, वरी मुक़रर मुद्दत क़ब्र में रहणो आहे, वरी उन्हीअ खां बाद में अल्लाह ताला जे हुकुम सां दुबारो उथणो आहे। अल्लाह ताला जे आॾो पंहिंजे सॼी ज़िंदगीअ जी कमाई पेश कई वेंदी
अल्लाह ताला पंहिंजे बाने जे लाइ फ़ैसिलो फरमाईंदो। रब्बुल आलमीन जल जलालुहु मन वालुहु मर्ज़ी जो मालिक आहे। जेकॾहिं कंहिंखे माफ़ करे त बि इहो संदसि फज़्ल आहे, अता है, एहसान आहे। पर जे भला माफ़ न करे ऐं हुन खां हिसाब किताब वठे त इहो वरी अल्लाह साईं जो अदुल आहे। ख़ुदा जो वठणु, कंहिंखे पकड़णु, कंहिंखे सज़ा ॾियणु, इहा अल्लाह साईं जी अदालत आहे। पर हिकिड़ो ॾोही आहे, गुनाहगार आहे, ख़ता जो मुस्तहिक़ आहे, अज़ाब इलाही जो लाइक़ आहे, पर वरी अल्लाह ताला हुनखे माफ़ करे त इहा अल्लाह ताला जी अता है, ख़ुदा जो फज़ल आहे, ख़ुदा जी महिरबानी आहे। रब्बुल आलमीन जल जलालुहु मन वालुहु जीअं असांखे पंहिंजे वहदानियत जे लाइ ईमान आणण जो पाबंद बनायो आहे। तव्हांखे मञणो पवंदो त अल्लाह ताला वहदहु ला शरीक आहे ऐं उन सां गॾु अल्लाह ताला असांखे पाबंद बनायो आहे त मुंहिंजे प्यारे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह जो आख़िरी नबी मञो। त अल्लाह ताला असांखे हिन ॻाल्हि जो बि पाबंद बनायो आहे त असां आख़िरत ते ईमान ज़रूरु आणियूं। जेकॾहिं को माण्हू अल्लाह खे अल्लाह मञे थो, रसूलुल्लाह खे ख़ुदा जो रसूल मञे थो, पर हुन जो आख़िरत ते भरवसो न आहे त क़यामत में केरु उथंदो, बसि इहो दुनिया में हिसाब किताब थी वेंदो, उहो मुस्लमानी खां ख़ारिज आहे। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालुहु असांखे अहिड़े बुछड़े अक़ीदे खां पनाह ॾे। चओ आमीन। ख़ुदा जी वहदानियत खे मञणु बि ज़रूरी आहे, ख़ुदा जे हबीब जे रिसालत खे मञणु बि ज़रूरी आहे, त आख़िरत जे मथां बि ईमान आणणु ज़रूरी आहे। ऐं क़ुरान पाक में हिकिड़े जॻह न, काफ़ी जॻहनि ते अल्लाह ताला जल जलालुहु मन वालुहु आख़िरत जे नेमतुनि जा बयान फरमाया आहिनि। उन्हनि मज़ा इहा बि हिकिड़ी नेमत आहे, इन्नल मुत्तक़ीन फी ज़िलालिन व उयूनिन व फवाकिह मिम्मा यश्तहून। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त जेके मुंहिंजा मुत्तक़ी ऐं परहेज़गार बाना हूंदा, उन्हनि जे लाइ अल्लाह ताला जे रहमत जूं छाऊं आहिनि ऐं उन्हनि जे वास्ते अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात नहरूं ऐं चश्मा पैदा फरमाया आहिनि ऐं तरह तरह जा मेवा मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे अता फरमाईंदुसि। उहे मुंहिंजा बाना उन ख़ुदा जे नेमतुनि में हूंदा, एॾियूं त उनखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नेमतूं अता फरमाईंदो। मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, न कॾहिं तव्हांजे उहा ॻाल्हि कन ॿुधी आहे, न कॾहिं तव्हांजे अखि ॾिठी आहे, न कॾहिं तव्हांजे दिलि में ख्वाब ऐं ख़्याल पैदा थियो आहे। अल्लाह जूं नेमतूं अहिड़ियूं मिलंदियूं जे पंहिंजूं ॿुधला बि कोन हूंदियूं। अल्लाह साईं जूं नेमतूं अहिड़ियूं मिलंदियूं जेके तव्हांजे असांजे अखि ॾिठियूं बि कोन हूंदियूं। पर अल्लाह ताला जूं नेमतूं अहिड़ियूं अता थींदियूं जो उन्हनि जे लाइ कॾहिं गुमान, वहम, तसव्वुर, ख्वाब ऐं ख़्याल बि न वेंदो त हेड़ी हूंदी, हेड़ी हूंदी। अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो, नेमतूं मुंहिंजूं तव्हांजे लाइ अहिड़ियूं जे तव्हांजे ख्वाब ख़्याल में बि कोन गुज़रियो हूंदियूं। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब करीम ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जी नबूवत जो ऐलान फरमायो हो त नबूवत जे ऐलान सां गॾु हुज़ूर करीम अलैहिस्सलाम इहो फरमायो त 360 ख़ुदा न आहिनि, हिकिड़ो ख़ुदा आहे। इहा मके वारनि जे मिज़ाज जे ॻाल्हि ख़िलाफ़ हुई त 360 अल्लाह अब्बा ॾाॾा पड़ ॾाॾा पासां पूॼींदा आयासीं, वरी ही मोहम्मद करीम थो चए हिकिड़ो अल्लाह। बहरहाल इहा ॻाल्हि कुझु त बर्दाश्त कयूं पिए, पर जंहिंमहिल रसूलुल्लाह फरमायो त मरंदासीं, मरी वरी उथंदासीं, उथी अल्लाह जे आॾो पेश थींदासीं, त इहा ॻाल्हि उनखे तमामु ॾुखी लॻी। अल्लाह ताला जे क़ुरान पाक इरशाद फरमायो, छा पिया चनि, मन युहयिल इज़ाम व हिय रमीम। इहे हॾा क़ब्रुनि में ॻरी वेंदा, छो त इंसान खे क़ब्र जी ख़बर न आहे त इंसान सां छा हशर थींदो आहे। पर के अहिड़ा मुशाहिदा हूंदा आहिनि जो मुशाहिदनि जे आॾो इंसान जे आॾो वाक़ियो अची वेंदो आहे। अवां हिते खोड़ वेठा आहियो, अवां मां को न को अहिड़ो ज़रूरु हूंदो
जै कब्रिस्तान में कब्र खोटरी हूंदी, मुकाम में मैयत जे लाइ सामी ठाही हूंदी, उन्हीअ जाइ ते मथां निशान ई कोन्हे, सॼी ज़मीन हिक जहिड़ी, कोरर सां खोटींदो वञी तरे ताईं पहुच, का शइ कान, पर ओचितो अंदरां ज़मीन मां 5 नथनि तां 4 नथनि तां हॾा निकिरी पवंदा आहिनि। खोपरी काथे पई आहे, टंग काथे पई आहे, पासरियूं किथे पयूं आहिनि, उहे हॾा ॻरी भोर भोर ज़रा ज़रा थी वेंदा आहिनि। हाणे इहो इंसान जो मुशाहिदो आहे। हूअं त क़ब्र में कंहिंखे ख़बर कान्हे का, न को एर न को भेर न को ओठी आयो, मूं वटि आयो की न की भायरा भरे पेर, हाणे किताब तूं केरो आणे ॾींदो उन जूं। शाह साहब रहमतुल्लाह अलैह कब्र जी तो ॻाल्हि करे त न को एर न को भेर न को ओठी आयो, कब्र में माइटनि खे पूरे आयासीं, न को उतां आयो, न का ख़बर ॾिनई त मूंसां छा थियो, मूंसां छा वयो, छा वापिरियो, का ख़बर कान्हे, का हिकु अल्लाह ॼाणे, ॿियो क़ब्र वारो ॼाणे। पर इहे मुशाहिदात आहिनि न अदा, हॾा ॻरी था वञनि, खोपरी धार, गोॾा धार, टंगूं ॿाहूं धार, हॾनि जो हाल अहिड़ो आहे जंहिं हॾनि जे मथां तोखे भरवसो आहे, ॿाह तुंहिंजी लोह खां मज़बूत आहे, पर क़ब्र में वञण खां बाद में हथ लाइ त भुरे पई, सफ़ा अटो थी वञे। पर इहो सभु कंहिंजे लाइ न थींदो आहे। के वरी अहिड़ा बाना हूंदा जंहिंजो जिस्म अलाह ताला क़यामत ताईं सलामत रखंदो आहे। हॾो त मज़बूत शइ आहे, हीअ खल, हीअ चमड़ी, ही गोश्त, हे अखियूं, हे नज़र, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात चाहींदो आहे त पंहिंजे बाननि जूं इहे शयूं बि क़ब्र में सलामत रखंदो आहे। मौलाना जलालुद्दीन सुयूती वॾो हिकिड़ो आलिम अहलुल्लाह थी गुज़रियो आहे, अहले सुन्नत जमात जो आलिम आहे, 9वीं सदी जो बुज़ुर्ग आहे। उन हिकिड़ो अजीब वाक़ियो लिखियो आहे, दुरूद पढ़ त मां तुंहिंजी ख़िदमत में बयानु कंदो वञा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लामा जलालुद्दीन सुयूती वॾो आलिम आहे, उहो फरमाए थो त मां हिकिड़ी रसूलुल्लाह जी हदीस पढ़ी। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं बाने जी दुनिया में क़ुरान करीम सां मुहब्बत हूंदी, मोहब्बत जो मतलब छा, 50 गिलाफ चाढ़े मथे दरी में रखी छॾियऊंसि, 8 ॾिहाड़े चुमियऊंसि, वरी रखी छॾियऊं, इहा मोहब्बत न आहे। क़ुरान करीम सां मोहब्बत जो मतलब आहे पहिरीं त क़ुरान करीम जी तिलावत करे, नंबर 2 क़ुरान पाक ते अमल करे, इहा आहे मोहब्बत। बाक़ी मोजादा गिलाफनि मथां गिलाफ, चोलनि मथां चोलियूं, पोतनि मथां पोतियूं, ऐं रखी छॾ मथे दरीअ में। किथे किथे त कॾहिं कॾहिं बहानो थींदो आहे, रस्ते में ॻोठनि में ॿाराड़नि में वेंदा आहियूं, क़ुरान शरीफ़ पियो आहे, हाणे भला 2-3 मिंट वेठा आहियूं, अञा रस्ते में बि सफ़र करिणो आहे, भला थोरी तिलावत कयूं, अबा खणी जो क़ुरान लाइ त खखरनि सां भरियो पियो आहे, रुॻो खखरियूं, कॾहिं कॾहिं विछूं निकिरनि, कॾहिं कॾहिं मोजादा आहे जेका किरड़ी मथे घुमंदी आहे, छपकली जंहिंखे चवंदा हो, इहे क़ुराननि में पयूं आहिनि। इहा क़ुरान सां मुहबत न आहे, क़ुरान सां मुहबत आहे तिलावत ऐं अल्लाह जे कलाम पाक ते अमल। मौलाना जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, मां अहिड़ी हदीस पढ़ी जंहिंमें रसूलुल्लाह फरमायो आहे त मोमिन बाने खे क़ुरान सां मुहबत हूंदी आहे, मुत्तक़ी परहेज़गार बाने खे क़ुरान सां मुहबत हूंदी आहे। जॾहिं मरंदो आहे ऐं क़ब्र में वेंदो आहे त अल्लाह ताला जन्नत जो क़ुरान हुन जे क़ब्र में पहुचाईंदो आहे। जंहिंसां मुहबत उहा शइ क़ब्र में मिले, दुनिया में क़ुरान सां मुहबत त हाणे क़ब्र में बि हुन सां क़ुरान गॾु हूंदो आहे। मौलाना जलालुद्दीन सुयूती फरमाए पियो त मूं दिलि में चयो त रसूलुल्लाह जो कौल सच आहे, रसूलुल्लाह जो फरमान, पर दिलि में इहो वहम थियो त क़ब्र में क़ुरान पढ़ी कीअं कंदो, छा कंदो, ऐं क़ुरान पाक क़ब्र में ईंदो कीअं। आलिम बि आहे, हदीस बि पढ़े थो, हदीस खे सचो बि मञे थो, पर थोरो वहम थींदो आहे न। अव्हांखे ख़बर आहे अल्लाह जो प्यारो नबी इब्राहिम
सभई चओ अलैहिस्सलाम। रस्तो वठियो थो अचे, दरिया जे किनारे ते अची बीठो, ॾिठी त लाश पियो आहे। दरिया जे किनारे ते लाश पियो आहे। थोरो थोरो पाणी हुनखे लॻल आहे, बाक़ी ॿियो दरिया जो पाणी हेठां, माना ईअं सम्झो को दरिया जो दुॿो हो, उन दुॿे में लाश पियो आहे। हज़रत इब्राहिम मथां बीह ॾिठई त हुनखे मच्छियूं पियूं पटिन। हैरत में अची वियो। वरी 2 मिंट गुज़रिया, ॾिठई बीठे, वरी हिकिड़ो गिदड़ झंगमो आयो, गिदड़ बची हुनजी बूटी पटे हलियो हुयो। हैरत में अची वियो। वरी 2-3 मिंट गुज़रिया त मथां आसमान तां, मथां फिज़ा मां सिरण आई, सिरण, उहा हुनजो गोश्त पटे खणी हली वई। वरी कांग आया, कांग, वरी कांग पटे आ। इब्राहिम अलैहिस्सलाम बि दिल में सोचई त रब जो वाइदो सचो आहे त मां मुआ जीआरींदुसि, पर हे त अजीब ॻाल्हि आहे, हिकिड़ो माण्हू आहे, हिकिड़ो इंसान आहे, हिकिड़ो वजूद आहे, इहो क़यामत में उथंदो, पर हिकिड़ो ज़रो मच्छीअ जे पेट में आहे, हिकिड़ो ज़रो कांव जे पेट में आहे, हिकिड़ो ज़रो सिरण गिझ जे पेट में आहे, हिकिड़ो ज़रो गिदड़ जे पेट में आहे, हिकिड़ो ज़रो हेॾे हलियो वियो। इहे इन्हनि जे पेटनि मां हिन जा ज़रा कीअं निकिरंदा, कीअं जहिड़ो थींदो? अल्लाह ताला जी दरबार में कई कैफ़ तुहिल मौता, ओ मुंहिंजा मौला तुंहिंजी कुदरत तां कुर्बान वञा, मां तुंहिंजो नबी आहियां, तो में भरवसो आहे, ईमान आहे, अक़ीदो आहे, त मुआ जीआरींदे, पर मुंहिंजा मौला कैफ़ कैफ़ तुहिल मौता, हे मुआ कीअं जीआरींदे हिन हिकिड़े माण्हूअ जो हिस्सो जिस्म टुकड़ा टुकड़ा थी, ज़रा ज़रा थी, को बछीअ जे पेट में, को कांव जे पेट में, को गिदड़ जे पेट में, को गिझ जे पेट में, ये सभु कीअं गॾु कंदे? अल्लाह ताला फरमाए क़ाल अवलम तुमिन, इब्राहिम भरवसो कोन आई आहे? मां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात ते ईमान कोन आई छा? क़ाल बला, हाओ 030647555525 मौला ईमान आहे, वलाकिन यतमइन्न क़ल्बी, या अल्लाह जेको अक़ीदो आहे, जेको एतिक़ाद आहे, मां उन एतिक़ाद खे अखियुनि सां ॾिसणु चाहियां थो त अञा वधीक इत्मीनान क़ल्ब खे मिली वेंदो। मां एॾे कोन थो वञा, छो त इहो किसो वरी ॿिए दफ़े तव्हांखे ॿुधाईंदुसि। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू प्यारे नबीअ खे 4 पखियुनि वठण जो हुकुम कयो। चैनी खे कुही हुकुम कई तई, चैनीअ जो गोश्त गॾाए कीमो करे, वरी मुख़्तलिफ़ जायुनि ते रखी, वरी सॾु करी त ज़रा ज़रा गॾु थींदा। मां केथो जहिड़ो फरमाया। किसो मुख़्तसर, ॻाल्हि एतिरी ते ख़तम थी त हज़रत सुयूती बि फरमाए थो त मां दिल में सोचो, अल्लाह ताला जे हबीब फरमायो आहे त जंहिंजी क़ुरान सां मुहबत हूंदी उनखे क़ब्र में क़ुरान मिलंदो। कीअं मिलंदो? हिकिड़े ॾियारे अल्लामा जलालुद्दीन सुयूती लिखियो आहे पंहिंजे किताब शरह सुदूर में त असां हिकिड़े माण्हूअ खे क़ब्रिस्तान में खणी वियासीं। संदसि ॻोठ जो नालो हो सुयूत, बगदाद जे वेझो आहे। बुज़ुर्ग फरमाए थो उन ॻोठ जे माण्हूअ जी असां क़बर खोटीसीं। क़बर खोटे जंहिं सामी पे ठाहीसीं। सामी छा चवंदा हो तव्हां? बगली बि चवंदा आहिनि माण्हू, सामी बि चवंदा आहिनि, के माण्हू वरी गुझ बि चवंदा आहिनि। बहरहाल जेका पक्की ज़मीन में हिकिड़े पासे उलांदे पासे ठाहिबी आहे, असांजो सामी ठाहीसीं। मौलाना जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाए थो उन सामी ठाहींदे ओचितो उन पासे खॾो थी पियो। भेड़ जो आई, भेड़ अचण सां खॾो निकिरी पियो। अड़े भणा हिते त का ॿी क़बर आहे अंदरि। मौलाना जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में फरमायो आहे, हेठि झुकी जो निहारियूं त सुभान अल्लाह, हिकिड़ो नूरानी चेहरे सां शख़्स वेठो आहे। अल्लाह जो क़ुरान हुन जे आॾो खुलियो पियो आहे, क़ब्र में वेठो तलावत फरमाए। अल्लाह जे क़ुरान करीम जी तिलावत में मशगूल लॻो पियो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हुन पासे जो खॾो खुटियो न साईं, ओॾो जो हीअं मिटी खुली पई, रोशनी जो थी, हुन जे आॾो क़ुरान पाक हो त हीअं पोइ ते निहारियईं। पोइ ते निहारे असांखे चई, अबा क़यामत अची वई आहे छा? छा चयईं? क़यामत अची वई आहे छा जो मुंहिंजी क़बर खोटी अथव? असां जो साईं भुलिजी पिया आहियूं, असां मैयत जी क़बर खोटी।
पर हिते तका तुंहिंजी क़बर आई, असांखे ख़बर कान्हे क़यामत कान आई आहे। चइजे क़यामत न आई आहे त मुंहिंजे क़बर खे बंदि कयो। असां चयो त बंदि कोन कंदासीं, अॻ में असांखे वर्दी ॾे। छाजी वर्दी? केरु? क़बर में घणा साल थिया थी? इहो क़ुरान करीम तोखे किथां मिलियो आहे? दुरूद पढ़ त ॿुधाया छा जवाब ॾिनई। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, अल्लामा जलालुद्दीन सूती रहमतुल्लाह अलैहि फरमाए पियो, ओ क़बर वारो ॻाल्हाए थो, छा पियो चवे? अदा मूंखे हिन जाइ ते 400 साल थिया आहिनि। 400 साल। 400 साल? चई हा। चे पोइ तोखे मिटी कोन खाधो आहे, तुंहिंजो जिस्म सलामत आहे, हे क़ुरान करीम तुंहिंजे आॾो बीठो आहे, इहो काथो आंदी? चे तोखे ख़बर कान्हे का त ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे। इमामुल अंबिया फरमायो आहे, जंहिंजी क़ुरान सां मुहब्बत हूंदी आहे, अल्लाह जी ज़ात बाबरकात उन शख़्स खे जन्नत जो क़ुरान क़बर में ॾींदो आहे। मुझी दुनिया में कुरान करीम सां मुहब्बत हुई। अल्लाह पाक मरण वारे ॾींहं ते पहिरें ई टाइम ते जॾहिं मलाइकनि मूंखां पुछो मन रब्बुक व मन नबियुक व मा दीनुक, उन सां गॾोगॾु अल्लाह पाक जॾहिं मूंखे पंहिंजे इम्तिहान में कामयाबी ॾिनी, अल्लाह ताला फरमाया बाना तोखे छा खपे? मूं चयो मौला तुंहिंजी रहमत खपे, ॿियो तुंहिंजो क़ुरान खपे जो क़यामत ताईं पढ़ा वेठो। अल्लाह जे रहमत जा फरिश्ता आया आहिनि जेके मूंखे जन्नती क़ुरान ॾेई विया आहिनि। जलालुद्दीन सुयूती फरमाए थो, ख़ुदा जो कसम आहे अहिड़ा अखर मूं ज़िंदगीअ में ॾिठा ई कोन्हनि के। अवा जेको जन्नत जो क़ुरान हूंदो तंहिंजा अखर बि अहिड़ा हूंदा या न हूंदा? महबूबन करीमन जी हदीस पाक सच्ची आहे। चओ मुस्तफ़ा जो फरमान, अल्लाह जे हबीब जो कौल सचो आहे। पाण फरमाइनि था मोमिन खे जन्नत जे अंदरि, मोमिन खे क़ब्र जे अंदरि अल्लाह ताला क़ुरान पाक ॾींदो आहे ऐं उहो क़ुरान पाक क़यामत ताईं तिलावत कंदो रहंदो आहे। हाणे हिकिड़ा उहे जेके ॻरी आहे, ॿुधायमि न साईं, जंहिंजा हॾा ऐं ॿिया वार बि सही सलामत, जिस्म बि सही सलामत, रुगो सही सलामत कोन क़ब्र में अल्लाह जे क़ुरान जी तिलावत वेठो करे। मुजादा इहो छा आहे? इहो आहे तक़वा ऐं परहेज़गारी जो सबब। जेको मुत्तक़ी ऐं परहेज़गार बानो आहे, अल्लाह अल्लाह करण वारो आहे, ख़ुदा खे यादि करण वारो आहे, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन जे जिस्म खे बि सलामत रखंदो आहे, उन जो जिस्म बि सलामत हूंदो आहे। मां हिकिड़ी हदीस पाक में पढ़ियो आहे त जिस्म त सलामत हूंदो आहे, पर अल्लाह पाक जे वलियनि जे जिस्म खे जेको कफ़न जो कपिड़ो लॻंदो आहे, सो कफ़न जो कपिड़ो बि सलामत हूंदो आहे। हुननि जे कफ़न खे बि मिटी न खाईंदी आहे। जिस्म त सलामत पर कफ़न बि सलामत। इहो छाजे करे? उन तक़वा ऐं परहेज़गारीअ जे करे। ऐं इहो अक़ीदो रखिजे त असांखे क़ब्र खां वरी ॿीहर उथणो आहे, अल्लाह ताला जे दरबार में हलणो आहे। ॻाल्हि पेगम नबी करीम जीअं जो मके पाक में आया त हुज़ूर करीम इहो ऐलान कयो त अल्लाह, चओ भला अल्लाह साईं हिकिड़ो आहे, पर क़यामत में उथणो अथव। माण्हुनि खे इहा ॻाल्हि ॾुखी लॻी। मई युह्यिल इज़ाम वहिय रमीम, ही मोहम्मद कहिड़ियूं थो ॻाल्हियूं करे? हॾा ॻरी वेंदा, केरु उथाईंदो? अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा हबीबनि खे चओ त जंहिं पहिरीं ई तव्हांखे पैदा कयो आहे, तव्हांजे हॾनि खे बि ॿीहर उहो ई उथारींदो। जंहिं तव्हांखे पहिरियां पैदा कयो हो कुझु न हुयो, मिटी हुयो, उन मिटीअ में अल्लाह ताला तव्हांखे सुहिणी सूरत ॾे इंसान बनायो। जंहिं रब करीम जी ज़ात पहिरीं तव्हांखे बनायो आहे त उहो ॿीहर बि बनाए सघे थो। अबा जंहिं कारीगर न हीअ हिकु दफ़ो लठ बनाई आहे, पहिरियों दफ़ो बनाई, सुहिणी जंडरीअ ते लाहे रंग ॾिनई, पर हीअ जे भॼी पए टुकर थी पए त अहिड़ी ॿीहर ठाहे सघे थो या न? छो त नए सिर ठाहिणु ॾुखियो आहे, नए सिर ठाहिणो ॾुखियो आहे, पर ॿीहर ठाहिणो सवलो आहे। अल्लाह ताला फरमाए थो तव्हां चओ था केरु ठाहींदो? तव्हां पहिरीं कुझु बि न हुयो, मां ठाहियो मां ॿीहर त मूंखे वधीक आसान आहे जो तव्हांखे मां ठाहे सघां।
हाणे इहा ॻाल्हि मके में गश्त पई करे सभई पिया चवनि यार अजीब आहे मोहम्मद कहिड़ियूं तो ॻाल्हियूं करे सम्झ में नथी अचे हाणे कीअं माण्हू उथंदा मरी विया गरी विया ख़तमु थी विया कीअं उथंदा इहे ॻाल्हियूं हलनि पियूं कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी नबी पाक अलैहिस्सलाम जे दाईअ जो मुड़ुसु जंहिंजो नालो हो हज़रत हारिस दाई कहिड़ी ख़ैर थी वियो कहिड़ी दाई बाबा ॻाल्हायो त सही ॿीहर बसर तकीर न कया ॻाल्हायो जो नथा बाबा कहिड़ी दाई कुझु कुझु हो तव्हां बि त कुझु मथो हणो हज़रत बीबी दाई हलीमा उन्हीं जो मुड़ुसु हो हज़रत हारिस महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 4 साल 5 साल जी ॼमार में छॾे आया 2-3 दफ़ा महबूब करीम अलैहिस्सलाम ते ताइफ़ जे शहर में अजीब अजीब वाक़िया पेश आया 3 सालनि जो आहे 4 साल जो आहे वध में वधि 5 साल जो आहे इन 5 सालनि जे ॼमार में बकरनि सां बीठो आहे भेण हज़रत बीबी शीमा उहा बि गॾु आहे शीमा दाई हलीमा जी न्याणी आहे नबी करीम जी थंज शरीक भेण आहे ॿियो नंढड़ो भाउ हो जेको सरकार दो आलम अलैहिस्सलाम खां उम्र में 6 महीना वॾो हो शीमा वॾी आहे जवान आहे भाउ बि आहे पाण बि आहिनि बकरनि सां बीठा ॿई टई पाण में बीठा आहिनि बकरियूं चरण बीठियूं नबी करीम अलैहिस्सलाम ऐं उनजा जेके भाइर हा वण जे हेठां वेठा हा कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी ॾिठो त ॿ आसमान तो लथा था अचनि बिल्कुलु माण्हूअ जी शकिल हिकिड़े ॿिए खे चयो इहो आहे ॿिए चयो हाओ इहो आहे सफेद कपड़ा नूरानी चेहरा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी दाई हलीमा फरमाए थी या पाण में ॻाल्हि करे हिकिड़े मूंखे ज़मीन ते लेटायो ॿिए सां नूरानी छुरी आहे जंहिंमां सिज जे रोशनीअ खां वधीक लाट निकिरे पई त मुंहिंजे हिन गले खां हेठि दुन ताईं चीरियो नबी पाक अलैहिस्सलाम ख़ुदि बि बयानु फरमाइनि था त मुंहिंजो सीनो मुबारक खुली वियो निकिरी आयो ऐं ॿई भेण भाउ वठी भॻा अलाए केरु असांजे भाउ खे क़त्ल करे विया डोड़ंदे डोड़ंदे पंहिंजे पीउ माउ खे ॿुधायूं ओ अब्बा ओ दाई हलीमा असांजे कुरैशी भाउ खे बजणा आया ज़मीन ते लेटाए क़त्ल करे विया मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अब्बो बि परेशान आहे अम्मा बि परेशान आहे डोड़ंदा अचनि था नबी करीम जी ज़ात बाबरकात ॾिसूं त खिलंदा अचनि पिया बाबा छा ॻाल्हि आहे बाबा ॿ मथो आसमान तो लथा हिकिड़े चयो इहो आहे ॿिए चयो हाओ इहो आहे हिकिड़े मूंखे ज़मीन ते लेटायो ॿिए छुरीअ सां मुंहिंजे सीने खे चाक कयो चाक करे मुंहिंजे दिलि खे ॿाहिरि कढियईं मुंहिंजे दिलि खे ॿाहिरि कढी ॾिसी चवणु लॻो सुभान अल्लाह हिन दिलि जहिड़ी अल्लाह बि सुहिणी दिलि ठाही कान्हे का पोइ मुंहिंजे दिलि मुबारक खे अल्लाह पाक जे नूर सां फज़ल सां अॻे ई भरपूर हुई अञा वधीक भरपूर करे मुंहिंजे सीने में रखी वरी जो बंदि कयो त मुंहिंजो सीनो सीने जहिड़ो थी वियो ॿई मथे हलिया विया महबूब करीम जी दाई थी चए अब्बा खमीस त परे कर अम्मा साइण जे चवण सां मुस्तफ़ा जो खमीस परे कई त हितां खां वठी करे दुन मुबारक ताईं सफ़ेद नूरानी लीको बि लॻो पियो हुजे हाणे इहा ॻाल्हि हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे हाणे मूंसां हिकिड़ो दफ़ो तव्हां ॻाल्हायो मूंखे वरदी महिरबानी करे जो त पोइ अॻिते हलूं दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ वरी ॿीहर अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अब दुनिया में को अहिड़ो माण्हू आहे जंहिंजी दिलि ॿाहिरि कढिजे हथ में रखिजे ऐं हो वरी ॾिसे बि पियो ऐं जहिड़ो बि हुजे वरी ॻाल्हाए बि वरी उहा अंदरि विझनि वरी साॻियूं हवाल पाण ॿुधाए त मां ॾिठो अहिड़ो को माण्हू दुनिया में आहे दिलि निकिती माण्हू ख़तमु हे जेको बाईपास थिए थो बाईपास अॼुकल्ह दिलि जो ऑपरेशन थींदो आहे उन में बि दिलि अॻ में न कढंदा आहिनि ऑपरेशन दिलि जो ज़रूरु कंदा आहिनि पर अॻ में हुन में मसनूई दिलि विझंदा आहिनि मसनूई हथरादू
जेका मशीन के जरिए उन जो दिल वारो कम कंदी आ, सो बि चंद कलाकनि ताईं, पर उहा बि वरी उन मरीज़ खे ख़बर न हूंदी आहे, नशे में हूंदो आहे, बेहोश हूंदो आहे, उनजे माइटनि खे ख़बर आहे, डॉक्टर खे ख़बर आहे, पाण खे ख़बर कान्हे। वाह मुंहिंजा महबूब आमना जा लाल, तुंहिंजी दिल मलाइकनि जे हथ में आहे, तूं चवीं पियो त मां मोहम्मद ॾिसां पियो। मालूम थियो त महबूब असां जहिड़ो ॾाढे ॻाल्हि आहे, नबी असां जहिड़ो जे असां जहिड़ो हुजे हा त दिल कढण सां उन जो उन टाइम ते वफ़ात करे वञे हा, पर महबूब जी दिल भली ॿियनि जे हथनि में हुजे। मुस्तफ़ा फरमाइनि था सॼो मामिलो मां मोहम्मद पाण ॾिसी रहियो आहियां। ख़ैर इहा मुंहिंजा अदा अजीब ॻाल्हि हा। बीवी साहिबा खे परेशानीअ वरायो त मां हीअ हज़रत अब्दुल मुत्तलिब खां अमानत वठी आई आहियां त हे पालणे वॾो करे तोखे ॾींदसि, पोइ मूंखे इनाम ॾिजां। हे अजीब अजीब वाक़िया मुंहिंजे हबीब सां पेश अचनि था। कॾहिं दिलि चिरी पई आहे, कॾहिं कीअं आहे, कॾहिं कीअं आहे। सुभाणे हेठि मथे ॻाल्हि थी त अबो अम्मा मूंखे मयार ॾींदा, ॾाढो मयार ॾींदो। महबूब खे चई क़िबला हाणे हल जहिड़ो तुंहिंजो हाल आहे, दिलि त नथी चवे तोखे कीअं घर मां कढां, पर अलाए को ॾींहुं वॾो को नंढो को 29 को 30 खां तकलीफ़ अची वञई, हल त तोखे पंहिंजे माइटनि जे हवाले करे अचां। महबूब खे मके पाक ॾे वठी रवानी थी आहे। मके जे ॿाहिरां जीअं जो पहुता त मके मां महबूब करीम हज़रत दाई हलीमा खां गुम थी आहे। अमड़ चयो भला बीमारी सीमारी हुयो त सही, हाणे त मुर्गो अलाए काॾे वियो। परेशान थी मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ॾाढी परेशान थी। सिद्धी हज़रत अब्दुल मुत्तलिब नबी पाक जे ॾाॾे जे घर आई आहे। अब्दुल मुत्तलिब चई जी मां मोहम्मद खे पाण सां वठी आयसि। काॾे कई? हिते मके जे शहर में मूंखां हेॾे होॾे थी वियो आहे, को नथो लभे। सैयदना अब्दुल मुत्तलिब फरमाइनि था ॻोल्हियूं था। हिकिड़ो पुटु हेॾे मोकिलियईं, ॿियो पुटु हेॾे मोकिलियईं, टे खे हेॾे मोकिलियईं, 8-10 पुट हुआ। सॼे मके में घिरी पिया त मथां किथे हथ अची वञे। दाई हलीमा सोचो मां काॾे वञा, परेशान आहे। दिलि में सोची अल्लाह जे घर काबे में वञी दुआ घुरां, ओ काबे जा रब मूंखे मुंहिंजो मोहम्मद करीम मोटाए ॾे। अम्मा जो रूह हो इहो इरादो करे दाई हलीमा सिधी बैतुल्लाह में आई आहे। हदीस पाक में ईंदो आहे जीअं जो काबे में आई त हाणे इहो उहो ज़मानो आहे जो काबो 360 बुतनि सां भरियो पियो हो। काबे में छा हुआ रखियल हा? ॾाढे ॻाल्हि छा रखियल हा? बुत रखियल हा। हज़रत दाई हलीमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी बुतनि सां काबो भरियो पियो आहे, दरवाज़ो खुलियो पियो आहे। मां अंदरि वई आहियां, अल्लाह जे दरबार में हथड़ा खया अथम। या इलाहल आलमीन, तूं ग़रीबनि जूं दुआऊं क़बूल कंदो आहे, मुहताजनि जूं मुरादूं पूरियूं फरमाईंदो आहे, विछड़िया मिलाईंदो आहे। या इलाहल आलमीन, मुंहिंजो मोहम्मद करीम मूंखां विछड़ी वियो आहे। 5 साल मूं वटि गुज़ारिया अथई, हाणे हिन घड़ी मां अबे आई ॾाॾे आई अम्मा खे ॼण आई आहियां त लभे कोन थो। इहो दिलबर मूंखे मोटाए ॾे। दाई हलीमा ख़ुदि थी चवे मां जीअं जो रसूलुल्लाह जो नालो खयो त या अल्लाह मोहम्मद करीम मोटाए ॾे त समूरे जा समूरा बुत सजदे में किरी पिया। जेके बि बुत हा ऊंधा थी वञी हेठि किरिया, ज़मीन ते वञी फाको कयूं, रुगो सरकार जो नालो ॿुधी। पर हिन में जेको वॾो बुत हो हुबुल नालो, हुबुल, उहो बि किरियो ज़मीन ते। पर उन बुत जा ॾिसां पई त चप चुरनि पिया। अब आप पत्थर ॻाल्हाईंदो आहे? ॻाल्हायो तव्हां बि पत्थर खे मारे विया हो। पत्थर ॻाल्हाईंदो आहे? कोन ॻाल्हाईंदो आहे। माण्हू ॻाल्हाईंदो आहे, पत्थर कोन ॻाल्हाईंदो आहे। पत्थर जा जो चप चुरिया, दाई हलीमा थी चवे त मां सोचो छा थो चवे। मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह खे वाक़े खे बयान थो फरमाए। चूं मोहम्मद गुफ्त आ जुमला बुतो सरनगू गशतंद साजद आजमा।
जे जो मुझे हबीब करीम जो नालो वरताई त नाले वठण सां सभई बुत किरी पया ऐं बुतन मु आवाज पियो अचे गोफ्तो आ या वह नगर दद उज तू बल्कि या वह गर्दद अंदर जुमलऊ ओ दाई हलीमा तोखे मुबारक हुजे मुहम्मद करीम जी ज़ात तोखा गुम कोन थींदो मुहम्मद त असांखे गुम करण आयो आहे असा बुतन जा लाह कढण आयो आ असांखे ख़त्म करण आयो आ तू घबराए न हाणे अल्लाह तुंहिंजी दुआ क़बूल कई आहे ॿाहिरि निकर सफ़ा मरवे वासे पारे पासे तोखे मोहम्मद करीम मिली वेंदो सुभान अल्लाह हज़रत दाई हलीमा खे उन बुत मां आवाज़ ॿुधण में आयो ॿाहिरि निकिती ऐं ॿाहिरि निकिती सफ़ा मरवे वारे पासे ॾिसे त मुंहिंजो हबीब खिलंदो पियो अचे मुश्कंदा पिया अचनि महबूबा दाई हलीमा को चमा तू परेशान थी वही हुई अमा तू बुत खाने में वही हुई जब मां बुत खाने में कान वियस खुदा जे घर काबे में वहीस मां बुतन जी पनाह कान गोलिया मां रब्बुल आलमीन खा चवा पर मुस्तफा तो के मुबारक हो जे बुत भी तो जो नालो बुधी जमीन ते झुकी पया मुझे हबीब करीम जी ज़ात बाबरकात के हवाले करे दाई हलीमा मुर्स सुधी वापस हली वही मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात 40 सालन जे जमार में नबूअत जो ऐलान कयो खुदा जे वहदानियत जो ऐलान कयो ऐं इहो ऐलान कयूं त कब्र मां चओ भला कहिड़ो अलाह फरमाए त कब्र मां ऐं क़यामत में अल्लाह जे दरबार में उते जन्नत भी आहे जेके मूंखे मञींदासीं ऐं जेके मूंखे न मञींदासीं इहा ॻाल्हि ॾुखी लॻी मके वारनि खे सही टाइम घणो थियो आहे मुंहिंजी घड़ी रहिजी चढ़ी वियो कमु अल्लाह बा माफ़ कजो 2-3 मिंट मथे हलिया वियासीं अॼु घड़ी कान्हे तरी बसि इहा ॻाल्हि पूरी करे पोइ मां सां पढ़ूं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात इहा ॻाल्हि कई त मके वारनि खे ॾुखी लॻी हज़रत हारिस हज़रत दाई हलीमा जो मुड़ुसु मुझे महबूब जे घर पलिया पर मां ईअं थो चवां त हुज़ूर दाई हलीमा हलीमा वटि कोन पलियो ईअं सम्झो त दाई हलीमा मुस्तफ़ा जे करे पली आहे या न आहे अदा महबूब हुन वटि कोन पलिया बल्कि ईअं सम्झो त दाई हलीमा मुस्तफ़ा जे सदके पली हज़रत हारिस जो आयो त मके जा माण्हू हुनखे फिरी विया पोड़ो वॾी जमार जो हारिस जी ख़ुशा अल्हम्दुलिल्लाह ताइफ़ खां देर सां आयो आहे चई बसि सिक लॻी त मुहम्मद करीम सां मिली अचां चई यार हिकिड़ो कमु कर तूं भलो माण्हू आहे सुठो माण्हू आहे मुहम्मद तुंहिंजूं ॻाल्हियूं मञींदो हिकिड़ी ॻाल्हि थो करे चवेसि थो न करे कहिड़ी थो करे ॻाल्हि चई चवे थो त मरंदासीं पोइ उथंदासीं उथंदासीं पोइ अलाह जे दरबार में पेश थींदासीं पोइ उते अलाह वटि जन्नत बि हूंदी दोज़ख बि हूंदो जेके मूंखे मञींदासीं जन्नत में वेंदा जेके न मञींदासीं जहन्नम में वेंदा चवीसि इहा ॻाल्हि न करे ईअं वरी कीअं थींदो तूं सम्झाएसि हज़रत हारिस अञा इस्लाम क़बूल कोन कयो आहे अञा हुन जे कननि ताईं नबूअत जो आवाज़ कोन पहुतो आहे हबीबनि सां मुलाक़ात वञी कई महबूब ॾाढो अदब कंदा हुआ हुनजो हुनखे विहारे पाण में कहिड़ा हाल ख़ुशि आयो चए अल्हम्दुलिल्लाह ॿियूं ॻाल्हियूं पोइ मुहम्मद करीम हीअ ॻाल्हि ॿुधी त मके वारा चवनि था या त मूंखे खोले ॿुधाए छा था चवनि जे मके वारा था चवनि त मुहम्मद करीम थो चवे त मरंदासीं क़ब्रुनि में वेंदासीं वरी उथंदासीं वरी अल्लाह जे दरबार में पेश थींदासीं वरी अल्लाह ताला जल जलालहू मन वालो हिसाब वठंदो जन मूंखे दुनिया में मञियो हूंदो उहे जन्नत में वेंदा जन मूंखे न मञियो हूंदो उहे दोज़ख ॾे वेंदा तो ईअं ॻाल्हि कई आहे छा ईअं थींदो छा नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ओ बाबा हारिस तोखे हिते ॻाल्हि थो कयां पर मां ॻाल्हि जे बजाए क़यामत जो ॾियारो थींदो इहे ॿई शयूं तोखे अखियुनि सां ॾेखारींदुसि हिकिड़े पासे जन्नत हूंदी हिकिड़े पासे जहन्नम हूंदो हिकिड़े पासे मुंहिंजे मञण वारा हूंदा हिकिड़े पासे मुंहिंजा इनकार वारा हूंदा मां हिते तोसां ॻाल्हि त कयां थो तोखे मुंहिंजे ॻाल्हि ते एतबार त ईंदो पर वक़्तु ईंदो मां तोखे ॾेखारींदुसि खुदा जो कसम आहे सुबुलुल हुदा वर रशाद वारे लिखियो आहे अल्लामा मोहम्मद शामी लिखियो आहे
नबी करीम जे सीरत जे किताब में जमल हुज़ूर फरमायो त मां तोखे क़यामत जे ॾिहाड़े इहे ॿई शयूं ॾेखारींदुसि त हारिस जे अखियुनि मां पाणी वही पियो। रोई चवण लॻो आहे या मुहम्मद जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मूंखे जहन्नम बि ॾेखारींदे ऐं जन्नत बि ॾेखारींदे, मूंखे पक्का त मुंहिंजा मिठा महबूब मूंखे ॿाह खां वठी जन्नत ॾे मोकिले छॾींदे। मूंखे तो में भरवसो आहे, मूं तुंहिंजी ख़िदमत कई आहे, मां तुंहिंजे ख़िदमत में रहियो आहियां। मुंहिंजा हबीब मूंखे यकीन आहे जॾहिं मूंखे ॾेखारींदे त रुगो परे खां कोन ॾेखारींदे, मूंखे जन्नत ॾे वठी बि वेंदे। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था हाओ तुंहिंजे जन्नत जो ज़ामिन मां मुहम्मद वेठो आहियां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहो अक़ीदो बि ईमान ऐं तक़वा जे लाइ लाज़मी आहे त क़यामत थींदी अल्लाह जे आॾो थियणो आहे, हिसाब किताब ॾियणो आहे। पोइ जेके ख़ुदा जे आॾो बीहणो आहे न साईं, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमा वल मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान, जेको अल्लाह जे आॾो बीहण जो ॻाल्हि खां डिॼे थो त मूंखे ख़ुदा जे आॾो बि हिसाब ॾियणो आहे। रब ताला फरमाए थो दुनिया में हिते डिॼे थो, मां क़यामत जे ॾिहाड़े हुनखे ॿ जन्नतूं अता फरमाए छॾींदुसि। इहो तक़वा ऐं परहेज़गारी जो नतीजो आहे। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे तक़वा ऐं परहेज़गारी नसीब फरमाए। महबूब करीम जे सदके ख़ुदा कंदो तव्हां असां सभिनि जा बेड़ा पार थींदा। टाइम पूरो थियो, 2-3 मिंट मथे थिया, माफ़ कजो। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। जंहिं सुन्नत न पढ़ी आहे सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।